मुल्क जे माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम था कयो त कुते जा पुटूं रंडनि जा नस्लूं ही कहिड़ी रियासत हुआ जंहिंमें हिकिड़ो फर्द सिक्योर आहे को बि इंसान सिक्योर न आहे अॼु असीं सिक्योर न आहियूं सुभाणे तव्हां सिक्योर न रहंदव तव्हांजा बच्चा सिक्योर न रहंदा ईअं ई मुंहिंजो बाबा पहिरियों क़तल लाइ हिन रियासत लाइ इहा जारी थियल स्ट्रेटजी आहे जेका हले पई जेको शऊर याफ़्ता इंसान हूंदो उनखे खंबे गुम कयो वेंदो उनजो क़तल कयो वेंदो मां UN खां डिमांड कंदसि त अगरि इंसाफ़ जूं अदालतूं आहिनि त मूंखे हींअर इंसाफ़ कयो वञे मां इंतज़ारु न कंदसि पोइ छो न उन मुल्क में बाग़ी पैदा थियनि पोइ छो न उन मुल्क में माण्हू हथियार पाण खणनि पोइ उन मुल्क में माण्हू पाण इंसाफ़ घुरंदो मां अगरि अदालतुनि में वेंदमि मूंखे इंसाफ़ न मिलंदो त मां पाण हथियार खणंदसि मां पाण उहे क़ातिल असांखे अहिड़ियुनि अदालतुनि ते को बि भरोसो कोन्हे असांखे हिन कानून ते को भरोसो